अस्सलाम वालेकुम। आउं प्रोफेसर इरफान कलोड़ो, प्रिंसिपल दादू कॉलेज अवां सां मुखातिब आहियां। ही अॼोकी सूरत हाल आहे उस्ताद बुखारी गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादू जी। आउं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ सोशल मीडिया जे सभिनी व्हाट्सएप जे ग्रुप ते, ट्विटर ते, फेसबुक ते हिकिड़ी शइ जी मुसलसल तबलीग कंदो रहियो आहियां त असां वटि पंहिंजी पूरी जेकी दाख़िला आहे सिंध जे कंहिं बि कॉलेज जी खणी वठो या इवन असांजे दादू कॉलेज जी वठो, उन जो 35% खां मथे शागिर्दनि जी जेकी आमद आहे उन खां वधीक नथी थिए। उस्ताद मौजूदु आहे, प्रिंसिपल मौजूदु आहे, क्लार्क स्टाफ मौजूदु आहे, लैबूं असांजूं खुलियल आहिनि, पर जेकी सूरत हाल आहे शागिर्दनि जे हवाले सां, उन्हनि जी अटेंडेंस जे हवाले सां, उहा इंतिहाई पुअर आहे। असां वटि जॾहिं शागिर्द दाख़िला वठंदो आहे ऐं फार्म भरींदो आहे त उन में पंहिंजो नंबर ॾींदो आहे, पंहिंजे वालिद जो नंबर ॾींदो आहे, त उन हवाले सां असीं उन्हनि सभिनी नंबरनि ते मैसेज कयूं था, बार बार उन्हनि ते कॉल कयूं था, पर रिज़ल्ट वरी बि उहा ई आहे। इदारा खुलियल आहिनि, तालीम जो सिरिश्तो हले पियो, प्रैक्टिकल हलनि पिया, असेंबली हले पई, क्लास हलनि पिया, पर शागिर्दनि जी जेकी तवक़्क़ो असांखे हुअणु खपे क्लासनि जे अंदरि उन जी मौजूदगी जे हवाले सां, उहा तमामु घटि आहे। इहा हिकिड़ी मायूस कुन ॻाल्हि आहे। ऐं हिकु दफ़ो ॿीहर तमामु वालदेन, सिविल सोसाइटी ऐं उन्हनि सभिनी शागिर्दनि खे इहा ई रिक्वेस्ट कंदुसि त महिरबानी कयो, पंहिंजे तालीमी इदारनि जी मालिकी कयो। ही इदारा अव्हां लाइ खुलियल आहिनि, अव्हां जी तरबियत लाइ खुलियल आहिनि, अव्हां जी इख़लाक़ी तरबियत, जिस्मानी तरबियत, ज़हनी तरबियत, अव्हां खे स्किल करण लाइ खुलियल आहिनि। जेकॾहिं अवी पंहिंजी तालीम हासिलु न कंदो, जेकॾहिं अवी पाण पढ़ाई ते तवजह न ॾींदो, का टीं जनरेशन अची, का टीं कुवत अची, या का ॿाहिरीं का बि अहिड़ी कुवत न ईंदी जेका अव्हां खे तालीम याफ़्ता करे, अव्हां खे हुनुरमंद करे, अव्हां खे पंहिंजे मुल्क जे लाइ इन ॻाल्हि ते अहल ऐं जेको आहे सो पाबंद करे त अवी मुल्क जी ख़िदमत करे सघो। जेकॾहिं अवी पाण सिंसियर न आहियो पंहिंजी तालीम सां, जेकॾहिं अवी पाण नथा चाहियो त अव्हां जा इदारा सुधरनि, जेकॾहिं अवी पाण नथा चाहियो त अव्हां जे इदारनि जे अंदरि का बहितरी अचे, जेकॾहिं अवी पाण नथा चाहियो त हीउ मुल्क बहितर हालतुनि सां हले, जेकॾहिं अवी पाण नथा चाहियो त अव्हां जो मुस्तक़बिल बहितर थिए, जेकॾहिं अवी पाण पंहिंजे पीउ जा, पंहिंजी माउ जा, वॾे भाउ वॾी भेण जा ख़्वाब पूरा करणु नथा चाहियो, त पोइ क़सूरु हिननि इदारनि जो नाहे, क़सूरु अव्हां जो आहे। छो त हीअ इदारा खुलियल आहिनि, पर अव्हां जे तरफ़ां अव्हां जी जेकी एंट्री आहे उहा न हुजण जे बराबरि आहे। असीं 5 छोकिरा हुजनि या 500 छोकिरा हुजनि, असीं पाबंद आहियूं उन्हनि सभिनी खे पढ़ाइण लाइ, असीं पाबंद आहियूं उन्हनि सभिनी खे तालीम ॾियण जे लाइ, पर जेको ताउन असीं चाहियूं था अव्हां खां, जेको ताउन असीं चाहियूं था वालदेन खां, जेको ताउन असीं चाहियूं था सिविल सोसाइटी खां, जेको ताउन असीं चाहियूं था त असांखे तव्हां खां मिले ऐं असां मोट में अव्हां खे उहा तालीम ॾेई सघूं, उहा मोहबत ॾेई सघूं, उहो इख़लाक़ी तरबियत ॾेई सघूं, उहो अव्हां जे फ्यूचर जे लाइ असांजा जेके क़दम आहिनि या जेके असां जूं सहूलतूं आहिनि उहे अव्हां ताईं पहुचायूं। असांजे अंदरि जेतिरी बि कैपेसिटी आहे, जेतिरी बि क़ाबिलियत आहे, उहा तॾहिं ई तव्हां ताईं पहुची सघे थी जॾहिं अव्हां जो पंहिंजो इंट्रस्ट असां सां रहंदो, अव्हां जो पंहिंजो मोहबतूं असां सां रहंदियूं। ऐं हर दफ़े हर फोरम ते, हर स्टेज ते हिकिड़ी शइ दोहराईंदो आहियां त महिरबानी कयो, अव्हां जा तइलीमी इदारा हलनि पिया, अव्हां जो सॼो सिरिश्तो मुकमल तरीक़े सां हले पियो। मौजूदा वक़्त में वज़ीर तालीम साईं शाह साहब जे हवाले सां, सेक्रेटरी एजुकेशन साईं शाह साहब जे हवाले सां जेके बि क़दम खयां विया आहिनि अव्हां जे लाइ, MC कैट, EC कैट जा जेके बि क्लासिस आहिनि, एंट्री टेस्ट जे हवाले सां असां शुरूआत कई आहे। उन जे बावजूदि अव्हां हूअं ट्यूशनुनि ते सभई हज़ार रुपया भरियो, हिते अव्हां खे उहे सभु शयूं मुफ़्त में थियूं मिलनि, पर अव्हां जी न अचण जे करे प्रोफेसर इरफान कलोड़ो खे ॾुखु आहे। ऐं उहो ॾुखु तॾहिं दूरि थी सघे थो, तॾहिं ख़तमु थी सघे थो जॾहिं तव्हां मूंसां गॾु मुंहिंजे क्लासनि में मौजूदु हूंदो। पाकिस्तान ज़िंदाबाद।